जी नाज़रीन, करमपुर मामा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नामालूम जवाबदारनि पारां हिंदू वापारी सेठ पूरनलाल जे गोदाम खे खाट हणी ॻोठाणनि मोहम्मद शरीफ़ चाचड़ ऐं करीम बख़्श चाचड़ जूं 2 मोटरसाइकिलूं चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मामा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नामालूम जवाबदारनि पारां रिक्शा स्टैंड ते वाक़िअ हिंदू वापारी सेठ पूरनलाल जे गोदाम खे खाट हणी ॻोठाणनि मोहम्मद शरीफ़ चाचड़ ऐं करीम बख़्श चाचड़ जूं 2 मोटरसाइकिलूं चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मामा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नामालूम जवाबदारनि पारां हिंदू वापारी सेठ पूरनलाल जे गोदाम खे खाट हणी ॻोठाणनि जूं 2 मोटरसाइकिलूं चोरी करे फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।